बुलेटिन की शुरुआत में जिक्र कंदासीं सिंध के मुख्तलिफ शहरनि में वक़्फ़े सां किथे हल्की त किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी है। कराची के मुख्तलिफ इलाइक़नि मलीर सदर कोरंगी ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो थियो आहे। उमरकोट मातली पीरवसण टंडेजाम इस्लामकोट ऐं केटी बंदर में भी बरसात थी है। वसकारे सबब हेठाहीं वारनि इलाइक़नि में पानी बीठी वियो आहे। मवासिलाती निज़ाम पिणु डामाडोल थी वियो आहे। मौसमियात खाते अॼु खां कराची समेत ॿियनि शहरनि में बरसात जी अॻकथी कई आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया। मौसमियात खाते जो चवणु आहे शहरी बिना ज़रूरत जे घरनि मां निकिरण खां पासो कनि। कराची के मुख्तलिफ इलाइक़नि मलीर सदर कोरंगी ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो थियो आहे। सिंध के मुख्तलिफ शहरनि में वक़्फ़े सां किथे हल्की त किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी है। उमरकोट मातली पीरवसण टंडेजाम इस्लामकोट ऐं केटी बंदर में बरसात थी है। कराची के मुख्तलिफ इलाइक़नि मलीर सदर कोरंगी ऐं ॿियनि इलाइक़नि में भी बरसात थी है। वसकारे सबब हेठाहीं वारनि इलाइक़नि में पानी बीठी वियो आहे। मवासिलाती निज़ाम डामाडोल थी वियो आहे। मौसमियात खाते अॼु खां कराची समेत ॿियनि शहरनि में बरसात जी अॻकथी कई आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त शहरी बिना ज़रूरत जे घरनि मां निकिरण खां पासो कनि। सिंध के मुख्तलिफ शहरनि में वक़्फ़े सां किथे हल्की त किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी है। कराची के मुख्तलिफ इलाइक़नि मलीर सदर कोरंगी ऐं ॿियनि इलाइक़नि में भी वसकारो थियो आहे। उमरकोट मातली पीरवसण टंडेजाम इस्लामकोट ऐं केटी बंदर में बरसात थी है। मौसमियात खाते अॼु खां कराची समेत ॿियनि शहरनि में बरसात जी अॻकथी कई आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त शहरी बिना ज़रूरत जे घरनि मां निकिरण खां पासो कनि। सिंध के मुख्तलिफ शहरनि में वक़्फ़े सां किथे हल्की त किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी है। कराची के मुख्तलिफ इलाइक़नि मलीर सदर कोरंगी ऐं ॿियनि इलाइक़नि में भी वसकारो थियो आहे।